वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबे मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व अमाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व इत्रतिही व अहली बैतिही अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह करीम का दुआ है कि रब शाह सभी के हिदायत नसीब फरमाए। चवामी अदा शोर खत्म कर इस्लाम द्वारा मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूबन जी मोहब्बत में जियारे इन्हीं मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह ताला असांखे नबी जे बचड़न जी गुफ्तगू ॿुधण जी सआदत नसीब फरमाई। सैयद सादात पीर तरीक़त ताबीर शरीयत हजरत किबला साईं सैयद आसिफ अली शाह जिलानी दामत बरकातुहुल आलिया जो नूरानी खिताब असां समाअत कयोसीं। यकीनन मोहब्बत वारन जो तुझियूं ठहरियूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ॿ क़ुरान जा हाफ़िज़ जिन जी दिस्तार बंदी थी। मां इन्हनि हाफ़िज़नि खे मुबारकबाद पेश कयां थो जन क़ुरान पढ़ियो ऐं सीने सां समायो। इन्हनि हाफ़िज़नि जे अबे ऐं अम्मा जे लाइ लख बार मुबारकबाद जन पंहिंजे बच्चन के कुरान की तालीम ॾिनी आहे। इन्हनि शागिर्दनि जे उस्ताद के मुबारक जे वसाइल की अदम मौजूदगी के बावजूद का इमारत मदरसे की ठहल नाहे, माली वसाइल नाहिन, पर ते बावजूद मेहनत करे पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाई ऐं याद कराई। अल्लाह करीम का दुआ है तो अल्लाह असा सभी के बच्चन के कुरान जो हाफिज बनाए, दीन जो आलिम बनाए। चो आमीन। रात जो अधे हिस्सो गुजरी चुको है, मां भी घनी देर तकरीर न कंदुसि। अहल बेतन जो बयान ॿुधोसीं, अल्हम्दुलिल्लाह सीना ठरी पिया। साईं जन दिल खोले मौला अली शेर खुदा जो बयान ॿुधायो, शान हैदर करार ॿुधायो। सुन्नियुनि जे लाइ मौला जो ज़िक्र ही काफ़ी है। सुभान अल्लाह। कुछ ॻाल्हियूं ही आजिज़ तव्हां के पंहिंजे महबूब मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा करीम जे मेराज वारी ॻाल्हि करे ॿुधाईंदो। सुजाग वेठा आहियो या सुम्ही पिया आहियो? जे मोहब्बत से वेठा आहियो था तो बयान कयां, न तो किबला साईं मूं फ़कीर जे लाइ तव्हां सभिनी जे लाइ दुआ घुरंदा। रब खुश कंदो। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। पाक है वह ज़ात जे सैर करायो रात जे थोड़े हिस्से में पंहिंजे खास पाने के। रब फरमायो मूं अल्लाह सैर करायो। ॻाल्हि मदीने वारे साईं जी थी हले, मेराज मुस्तफ़ा जो तो बयान थे, जिक्र मदीने वाले साईं जो तो थे। अल्लाह मेराज मुस्तफ़ा जो तो बयान कराइण चाहे
पर चवे तो त अव्वल जिक्र मुझो तो थे जे दुनिया वारन के खबर पवे त मेराज करायण वारी जात का आम जात ना है वा काल के कायनात जी जात जे मुस्तफा के मेराज करायो है। मेराज एड़ी शया जैमें इंसान जा अकुल दंग रह जी था वजन दुनिया जो अकुल कम न थो करे दुनिया जा आलिम उनन जो इल्म पूरो थी वने सोच पूरी थी वने इंसान जी नजर मुंतहा ते पहुंची वने इंसान जो इल्म इंतहा ते पहुंची तो वने पर मेराज जी समझ न थी अचे मानू अकुल ते तकिन तोरन था अकुल जे मुताबिक समझन था किया महबूब मेराज ते व्या किया आसमान ते व्या किया अर्शन ते व्या रात जे थोड़े हिस्से में व्या वापस मोटी आया आया तो जमीन ते कड़ो लुडे पियो पानी बहे पियो बिस्तर गरम हुयो किया मुमकिन ना अल्लाह तो फरमाए पंजा अकुल पासे ते कयो पंजा इल्म परे कयो बुधो मेराज करायण वारी जात मु अल्लाह जिया अजा जोर सा जो सुभान अल्लाह रब फरमायो सुभानल्लज़ी बुधो मां उहो अल्लाह आया मां उहो रब आया बोला केर ही तू रब हिते पंजी समदियत बयान न कई पंजी कुद्दूसियत बयान न कई पंजी वहदानियत बयान न कई रब जिथे पंजी गाल पे करे किते पे चवे लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द किते पे चवे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद किते रब पे चवे मलिकुन कुद्दूसुन सलामुन मुमिन मुहैमिन अजीज जब्बार मुतकब्बिर पे चवे हिते रब के अर्ज कई मौला तू केर ही रब तो चवे कुद्दूसियत बाद में बयान थींदी समदियत बाद में बयान थींदी अहदियत बाद में बयान थींदी मोरे वारो कन्न खोले बुधो मां उहो रब आया मौला केर ही रब तो चवे उहो अल्लाह आया जे मदीने वाले साईं के मेराज करायो सुभान एड़ी सुभान अल्लाह चवणी हुयो तो मां जोर ही लगाया करी जो सुभान अल्लाह मां अल्लाह आया मां रब आया मौला केर ही रब तो चवे असरा बे अब्दी लैला जे रात जे थोड़े हिस्से में पंजे मोहम्मद मुस्तफा के सैर करायो असांजे मुसलमानन में एड़ा मानू है के लिबरल हैं के काफिर हैं या जेके गैर मुस्लिम हैं मुस्तशरिक हैं वो पंजे फलसफे मुताबिक पंजे नजरिए मुताबिक मेराज के तकिन तोरन था पर असांजे मुसलमानन में एड़ा मानू हैं जेके चवंदा निंड में मेराज थियो ख्वाब में मेराज थियो हिकड़ो दफो मेराज थियो हिते व्या आसमान ते व्या तो जिब्रील के दिसी मोटी आया अरे जिब्रील तो मुझे नबी जी जुत्ती जोड़ बनजी हबीब जो खातिम बनजी पियो हले हरी जो सुभान अल्लाह जिब्रील जी गाल तो करी जिब्रील तो मुझे नबी जो खातिम मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो चओ सुभान अल्लाह मानो चवंदा जिब्रील के दिसण जे ला सिदरा ते वियो पर दिलबर साईं तो चवे जिब्रील बि ईंदो सैयद जी सलामियते फलकन ताचन फौजू कोहल जी गुलामी अले नेलो अमतल हरदम ओ मेलो अमतल हरदम हर वार मदीने में मिया महबत वारन के दीदार मदीने में छजा पारिया बख्शे कुल बदकार मदीने में मिया महबत वारन के
जित गौस कुतुब के अबदाल बि ईंदा आहिनि साईं जे खज़ाने मां से झोल भरींदा आहिनि सुल्तान सखी सरवर ओ सुल्तान सखी सरवर आशा मदीने में मोहब्बत वारन खे दीदार मदीने में सुभान अल्लाह माण्हू पंहिंजे अकुल ते नबीअ जे मिराज खे तकिन तोड़नि था मुंहिंजो उन्हनि जे लाइ ॿ मिसाल पेश कयां अल्लाह जी ज़ात हज़रत आदम खे पैदा कयो जन्नत में रहाई रब फरमायो आदम तू ऐं तुंहिंजी ज़ाल जन्नत में रहो जन्नत जूं नेमतूं माणियो पर ए आदम जन्नत में कणक जे दाणे जे वेझो न वञजा कणक जो दाणो न खा बाक़ी जन्नत जो हर नेमतूं तुंहिंजे लाइ खा पी ऐश कर हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहियो साव थी वई अचानक गलती सां दाणो खाई वेठो आहे तवज्जो ॾियो तव्हां दिलियूं हाज़िर कयो ज़हन हाज़िर कयो इंसान खां ख़ता थींदी आहे इंसान खां भुल थींदी आहे इंसान खां ग़लती थी वेंदी आहे ग़लती थी वञे त उन ते इंसान माफ़ी वठंदो आहे शैतान माफ़ी न वठंदो आहे सम्झो था शैतान पंहिंजी ग़लती ते मजबूत थी वेंदो आहे इंसान कॾहिं ग़लती ते बीही न रहंदो आहे इत्तफ़ाक़ ग़लती थी वई त उन ते नादिम थियो उन ते पशेमान थियो छो त इहो आदम अलैहिस्सलाम जो तरीक़ो आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम दाणो जो खाधो रब फरमायो निकुर जन्नत मां निकुर मुंहिंजी जन्नतुनि मां निकुर मुंहिंजी नेमतुनि मां हल मुंहिंजी नेमतुनि खां ॿाहिरि निकुर अल्लाह जे हबीब अरबी मुजीब फरमायो त आदम अलैहिस्सलाम खे रब जन्नत जे चोथे तबके में रहायो हुयो 8 तबका आहिनि जन्नत जा जेको विचो तबको आहे चोथे नंबर जन्नत में आदम अलैहिस्सलाम रहल हुयो ऐं जन्नत सतनी आसमाननि खां मथे आ जॾहिं अल्लाह आदम खे लाथो त हेठि आयो बीबी हवा जुते में लथी हज़रत आदम सरादीप में लथो जंहिंखे हिन वक़्तु श्रीलंका सॾींदा आहिनि हिते लथो हुनजे क़दमनि जा निशान अॼु ताईं मौजूदु आहिनि मुझे बाबा साईं मुझे मिठड़ा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि दिलबर साईं मां उहो पैर मुबारक ॾिसी आयो वरी जो सुभान अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम हेठि लथो सही सलामत ज़िंदा हयात न हॾ खे का तकलीफ़ पहुती न चम खे का तकलीफ़ पहुती न जिस्म खे का अज़ियत पहुती सही सलामत घड़ीअ में चोथी जन्नत खां ज़मीन ते पहुतो यादि रखो हर मसलक न ॻाल्हि ते मुत्तफ़िक़ आदम अलैहिस्सलाम ज़िंदा ज़मीन ते लाथो वियो हुयो अरे जेको रब आदम खे जन्नत मां ज़मीन ते लाहे सघे थो मञणो पवंदो उहो साॻियो रब मदीने वारे साईं खे मेराज वारी रात हिन जिस्म सां बशरी बेस में ज़िंदा निंड खां बग़ैर सुजाॻीअ में अर्श ते घुराए पंहिंजो दीदार कराए त रब कादिर आ कुदरत वारो ॻाल्हि सम्झ में आई कि न कोन आई अञा ॿियो मिसाल ॼाए अञा ॿी ॻाल्हि ॿुधायां हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम रब जो पैगंबर आहे नबी सुणे खां 560 साल अॻु में आयो हुयो हज़रत ईसा
ला अल्लाह मोकिलियस वन तबलीग कर तबलीग कई कराम मौजूदा देखारी मुर्दन के चेहरो करे देखारी अंधन के सजो करे देखारी बीमारन के शिफायाब करे देखारी उन वक्त जा यहूदी मुल्ला हिन जमाने जे मुल्लन चेहरा ही हुया मुल्लन जो कुछ लाउडी बंदी दो और अदा लाउड हला यार खुदा जो वास्तो दई अगे गलो वेठो पिया जो हिम्मत कर अदा हिम्मत कर टाइम ना हिम्मत कर हला सलात पढ़ो सल्लल्लाहु यहूदी गरीबन जे लाइ हिकिड़ो कानून ठाहींदा हुआ अमीरन जे लाइ ॿियो कानून ठाहींदा हुआ हिलाल खे हराम कनि हराम खे हिलाल कनि मर्ज़ी सां कंदा हुआ असांजे कंडे मोहम्मद खान साईं मौलवी आहे हिकिड़ो सो फतवा वठण वियुसि हमरा चई त हिलाल करे ॾिए हराम करे ॾिए तलाक जो मसइलो मुझे मदरसे में मातरी में आयो फतवा वठण जे लाइ असांजो मुफ्ती मुझे ही आजिज़ वेठो हुजे मसइलो पुछा की विरासत जो मुझे बाबा इन विरासत में तोखे टको बि कोन मिलंदो तोखे तुंहिंजो हिसो कोन्हे ए साईं तूं फतवा न ॾे वञा तो उन मौलवी ॾे टने मोहम्मद खान में 50,000 ॾींदी असां सॼी मिल्कियत मुंहिंजे नाले ते लिखी ॾींदो सच्ची मुंहिंजे अखियुनि जी ॻाल्हि अथव यार दीन फरोश मुल्ला फितना परवर मौलवी हबीबन फरमायो मुझी उम्मत में सब खां पहिरियां जन्नत में बि आलिम वेंदा त दोज़ख में बि सब खां पहिरियां आलिम वेंदा छो छाजे लाइ जो आलिम जेके इल्म पंहिंजो दीन जी ख़िदमत जे लाइ इस्तेमाल कनि अल्लाह जे रसूल जे पैगाम के आम करण जे लाइ इस्तेमाल कनि उहे आलिम रब्बानी आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में फरमायो इन्नमा यख्शल्लाहु मिन इबादिहिल उलमा जेको आलिम दीन खपाए मदरसे में पढ़ी निकतो इल्म पंहिंजो फितने में बर्बाद कयई हुन ते फतवा हे बि गुमराह हुआ फिलानो काफिर आहे फिलानो मुसलमान नाहे फिलानो राफ़िदी आहे फिलानो शियो आहे फिलानो नासबी आहे हे खारजी आहे अॼु मौलवी सोशल मीडिया ते गूगल मां पढ़ी ऐं पंहिंजो पाण खे आलिम सॾाए हर कंहिं ते फतवा वेठो वंडे ये आलिम न आहिनि ये जाहिल आहिनि आलिम उहो आहे जेको पंहिंजे हम मनसब खे इज़त ॾियणु ॼाणंदो आहे जेको दीन खे खपाईंदो न आहे दीन जी ख़िदमत करे ॾेखारींदो आहे ऐं दीन जी ख़िदमत पंहिंजी नामवरी जे लाइ न कंदो आहे पंहिंजी जमूद ऐं नमूद जे लाइ ख़िदमत न कंदो आहे तकरीर कयां त माण्हू वाह वाह कनि किताब लिखां त माण्हुनि में पज़ीराई मिले ख़िदमत दीन जी इन जे लाइ कबी आहे जीअं नबीअ जी दरबार में नबीअ जे बचन जी दरबार में सरखुरू थी वञो अरे माण्हू त ईंदा वेंदा आहिनि सो कामयाब इज़त वारो आहे जेके मुस्तफ़ा पंहिंजो करे जेके हसन हुसैन पंहिंजो कनि जेके मौला अली शाहबाज़ ॾे सुभान अल्लाह बाकी उर्दू जो शायर अचे तो नमाज़े पढ़ी जा अज़ाने दिए जा शबो रोज सजदों पे सजदे किए जा अरे
नमाज़े उसी की, अज़ाने उसी की, जिसे पंचतन का घराना मिला है, जिसे मिल गया कमली वाले का दामन, उसे दो जहां का खजाना मिला है। भला बागे जन्नत को वो क्या करेगा, मदीने में जिसको ठिकाना मिला है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यहूदी मौलवी ईसा अल्लाह जो नालो ॾिठन ऐं जे हसद हसद में पूरा थिया। इज्जत वधाई कंहिं बर्दाश्त थींदी आहे। इज्जत वारो इज्जत ॾियण ॼाणंदो आहे। हा यार, पाण बेइज्जत हुजे उनखे इज्जत वारे जी इज्जत जी कहिड़ी ख़बर। बेशक समझो था, समझ में अचे थी पर मिठी मुंहुं झुकाए वेठा आहियो। को ॻाल्हि वणे न वणे हक़ जी ॻाल्हि करणी आहे। सिंधी में चवंदा आहिनि कंगो ॾींदे वार खुसे त भली पियो खुसे, हक़ चवंदे यार रुसे त भली पियो रुसे। हा यार, हा समझो था। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं जो शेर आहे, पढ़ा आहे तो मुझे दरबार शरीफ से पढ़ंदा आहियूं सदाईं, पर हाणे मां हिन महफ़िल में पढ़ी थो ॿुधायां। साईं खे ॿुधायां तो मुझे पीर जो अक़ीदो छा आहे। ओ शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छा थी पियो। शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छा थी पियो। इन फतवा सबब कॾहिं न भरणो न भरियो आया। चरियो आया, चरियो आया, मोहब्बत में चरियो आया। कयो आ मस्त महबूबल गिरेबत में खरियो आया। चरियो आया, चरियो आया, मोहब्बत में चरियो आया। नबी जी मोहब्बत में फतवा लगी, अहल बैतन जी मोहब्बत में फतवा लगी। तो फतवा जी परवाह कोन्हे। हां यार, हां असांजे असलाफ ते फतवा मुल्लो हणी 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 हाणे अचे खरिया आहिनि। हाणे माण्हू थुकला नथा करनि। आओ बिल्ला अब्बो गोसे आलम हाणे खाना जो कोई इत्तेफाक था पंहिंजे मुर्शिद खे गोसे आज़म चवे त चिड़ी पवंदा, पंहिंजे मुल्ले खे गोसे आज़म चवंदा। हा बाबा हक़ीक़त अथव, शर्म न आहे। हूअं चवंदा गोसे आज़म हिकिड़ो, हेॾे वरी पंहिंजे मौलवी खे गोसे आज़म चवंदा। अलाह शल हिदायत ॾे, अलाह शल ॻाल्हायो था, हिदायत ॾे, रब गुनाह में रखे। सुभान अल्लाह। काल पियो कयां यहूदी मौलवी अच्छा ॻाल्हि पहुचंदड़ पासे सम्झी वेंदा। असां हिकिड़ो अटो था पहुचायूं। असांखे आल बेदन जो हथ में असांखे कंहिंजी परवाह कोन्हे। हज़रत ईसा अल्लाह जो तबलीग कई ऐं अचे मछरिया चंद फांसी ते चाढ़ियो। ईसा अल्लाह के सिले पे लटकायो। आया हज़रत सईदना ईसा अल्लाह के फांसी घाट ते वठी आया। कुरान फरमायो मौत न ॾिनुन न को फांसी ते लटकायो न बल रफ़अहुल्लाह। अल्लाह ईसा अल्लाह के खड़ाए वरतो आहे। बे आसमान
ते मुझे नबी फरमायो त मेरा जवारी रात जो वन्या हजरत ईसा रूहुल्लाह जिंदा हयात हिन जिस्म सा जिस्म बशरी सा रूह न रूह न हुई आसमान दे वञण था मुसलमान आया हिंदू आ हर के जो रूह मरण का पोइ मथे चढ़ंदो आ पर ईसा रूहुल्लाह हिन जिस्म सा बे आसमान ते बीठो हुयो हबीबन फरमायो मां जो वञा त चवे तो मरहबा मरहबा ओ सालिह नबी ओ मुझा सालिह भाव भली करे आए अना जोर से चो सुभान अल्लाह हजरत ईसा रूहुल्लाह चाचो मुझे दिल पर सही फरमायो सुभान अल्लाह जो दिल पर सही चाचो ईसा रूहुल्लाह जे तुम मरहबा 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 तू जो अचण पुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा मरहबा 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 जो मरहबा 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 सुभान अल्लाह खड़ा है ईसा रूहुल्लाह के अरशद दे हां बाबूरे गारो जेरा बैठा है जा अल्लाह खड़ा है हजरत ईसा रूहुल्लाह के हबीबन फरमायो जने कुर्बे क़यामत थींदो जिंदा हयात ईसा रूहुल्लाह आसमानन ता लहंदो ज़मीन ते ईंदो ऐं माण्हुनि में वरी तबलीग कंदो ऐं ईअं न चवंदो त मुंहिंजे मथां ईमान आणियो बल्कि ईसा रूहुल्लाह माण्हुनि जे विच में बि चवंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह हजरत ईसा रूहुल्लाह के जे रब जिंदा खड़ाए सके तो वरी जिंदा लाहे सके तो मनणो पवंदो वो साॻियो रब मेरा जवारी रात तुझे मुझे महबूब खे ज़मीन ता खड़ाए अर्शन ते घुराए पंहिंजो दीदार कराए पंहिंजो जमाल कुदरत ॾेखारे मुंहिंजो अल्लाह कादिर रा नबी खे पंहिंजो दीदार करायई ऐं सुन्नी चयो त मुंहिंजा मौला तू कुदरत वारो ई जेको चई सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैला पाक आहे वज़ात जे सैर करायो रात जे थोरे हिस्से में पंहिंजे ख़ास पाने खे इन्हनि चइनि लफ़्ज़नि में रब ॿुधाए थो ए मोरे वारो इहो गौर कयो त सैर कराइण वारो केरु आहे ऐं अचण वारो केरु आहे सोच लॻायो इहो सोचो त आयो केरु मीज़बान केरु आहे त महिमान केरु आहे अचे केरु जो अचे के वठिजो इहो गौर कयो मुझे लजपाल नबी बेमिसाल बेमिसल आयो त नबियन भी चयो या रसूल अल्लाह मरहबा तू आए त जग रोशन थी विया अना जोर सां सुभान अल्लाह साईं करीम आया सुभान अल्लाह उर्दू जो शायर तो चवे सुभान अल्लाह पढ़ा जदों फलक के नज़ारो ज़मीं की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए जिब्रील पियो चवे आदम पियो चवे नूह पियो चवे मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम व तस्लीम से चवे ओठो गम के मारो चलो बेसहारा
झुकाओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। सुभान अल्लाह। साईं फरमायो जन्नत में जो वञा त जन्नत जे दर ते लिखियल ॾिठो। कुछ में आयो साईं फरमायो जन्नत जे दर ते लिखियल ॾिठुम, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अलीयुन अखु रसूलिल्लाह। साईं फरमायो त जन्नत ते लिखियल हुयो अल्लाह का सिवा ॿियो को मबूद नाहे, मुहम्मद करीम रब जो रसूल ऐं अली रसूलुल्लाह जो भाउ आहे। जन्नत ते लिखियल हबीबन फरमायो जन्नत में जो दाखिल थिया, जन्नत में जो वञा छा खणी ॾिसां त हिकिड़ो याकूत जो महल ठहियल आहे। जेतिरो बि जन्नत जा महल हुया अहिड़ो हसीन ॿियो को महल न हुयो, ॿियो को माड़ी न हुई। अंदर जो झांकी पातम दरवाज़ो खुलियो, अंदर हूरूं पे हलियूं, कसूरूं पे हलियूं। मूं पुछा कई हे कंहिंजो महल आहे? अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह हे तव्हांजे दोस्त हज़रत उमर फारूक जो महल आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। साईं फरमायो दिल चयो त अंदर दाख़िल थिया, पर मूंखे उमर जी गैरत याद अची वई। गैरतमंद मर्द हज़रत उमर जे अखियुनि मां लुड़क वही आया, या रसूल अल्लाह उमर जी इहा हैसियत जो तव्हां ते गैरत खाईंदो? मुंहिंजा महबूब मुंहिंजा बच्चा ॿार तुंहिंजे नाले ते कुर्बान आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ए मेराज अल्लाह शान पियो ॾेखारे, जन्नत पियो ॾेखारे, नबी ॾिसे ॿियनि नबियनि खे जेके दर्जा मिलिया हर कंहिंखे पंहिंजी हैसियत मुताबिक़ मौजज़ा मिलिया। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे नजीउल्लाह बनायो वियो, ॿोॾ आई, पाणी वियो। अल्लाह फरमायो जेको मूसा कलीमुल्लाह जी ॿेड़ी, ईसा नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी में सुवार थियो सो निजात वारो थियो। ॿेड़ी में जो चढ़िया जेको चढ़ियो सो ज़िंदा बची वियो, जेको ॿेड़ी ते सुवार न थियो सो हलाक थी वियो। इहो त हज़रत नूह अलैहिस्सलाम पर बाबा शान तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जो अल्लाह जे हबीब फरमायो ॿुधो उहा त नूह जी ॿेड़ी हुई, मुंहिंजी उम्मत जे लाइ निजात इन में आहे जो मुंहिंजा अहल बैत नूह जी ॿेड़ीअ मिसल आहिनि। जंहिं अहल बैतन सां दिलि लाती, जंहिं अहल बैतन सां मोहब्बत रखी, उहो साहिब निजात बणिजी वियो आहे। निजात खपे जहन्नम जी बाहि खां, दुनिया जे ॾुखनि खां, दुनिया जे दर्दनि खां, आख़िरत जे परेशानियुनि खां, हशर जे हिसाबनि खां, जहन्नम जे बाहियुनि खां, क़ब्र जे पुछाणे खां, जहन्नम जे अज़ाबनि खां। त अहल बैतन जे हथ में हथ विझो, दामने अहल बैत पकड़ियो, निजात वारा बणिजी वेंदो। वरी ॿियो मामलो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे लाइ रब फरमायो त हज़रत मूसा साहिब हिदायत नबी आहे, बनी इसराईलनि जे लाइ हिदायत जो साहिब बणिजी आयो। पर सुभान अल्लाह वरी मुंहिंजे नबीअ जे बारे में साईं जो फरमाए, ए मुंहिंजा उम्मतीयो ॿुधो, मुंहिंजा असहाबी हिदायत जा सरचश्मा आहिनि। असहाबी कन्नुजूम बेअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम। मुंहिंजा असहाबी हिदायत जा तारा आहिनि, जंहिंजे पोयां लॻंदो हिदायत वारा बणिजी वेंदो। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, वरी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे त ओवरऑल अल्लाह जे हबीब मजमूई तौर चयो, पर हिकिड़ो अहिड़ो सहाबी आहे जंहिंखे हबीब फरमायो तूं हाथी
महदी है अना जोर से जो सुभान अल्लाह खबर दे वो केरा अमीरुल मोमिनीन हजरत सैयदना अमीर मुआविया तो सुभान अल्लाह हजरत अमीर मुआविया के मुझे नबी चयो ओ मुआविया तू हादी आई तू महदी आई मना हिदायत खपई अमीर मुआविया दी दई असहाबी दी दई निजात अहल बैतन जे दर ते हिदायत असहाबन जे दर ते जेको रुगी हिदायत जे पोयां दौड़े निजात न मिलंदस जेको निजात जे पोयां दौड़े हिदायत न मिलंदस असा सुन्नी आहियूं असा जो अकीदो आ असा जो हिक हथ अहल बैतन जी दामन में आ ॿियो हथ असहाबन जी दामन में आ सुन्नीअ जो बेड़ो पारा हिते बि पारा हुते बि अल्लाह वटि उन जो बेड़ो पारो आ अहल बैतन ऐं असहाबन जो दुश्मन हिते बि ख्वारा हुते बि ख्वारा अना जोर सां चओ सुभान अल्लाह मुर्शिद दिलबर साईं वरी फरमायो चओ सुना चाहतो चई सुभान अल्लाह चतो असा है दर्जा हुबदार आयूं कंदा असहाबन सां प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा असहाबन सां प्यार आयूं पंजतन पाक सां प्यार ना जेको मने दो चार यार ना जो पंजतन पाक सां प्यार ना जेको मने दो चार यार ना तेजे कल में जो एतबार ना तन तहलन खा असा सारायूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा अहल बैतन सां प्यार आयो सुभान अल्लाह चो चो यार चो सुभान अल्लाह जे दिल ठरिया तो चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट सच्चो सुन्नी थी गप जो किलो नथी गप जो किलो हूंदो जेको चिड़े छिकी ओॾे पियो वञे माल माण्हू आयो ॿाराणी ते ॾिठो हूंदो किलो हणबो आहे माल खे ॿधण जे लाइ गप में किलो हणबो त जहिड़े पासे छिकबो ओॾे पियो वञे जहिड़े पासे छिकी ओॾे पियो वञे ईअं न मोहरम अचे थो उन्हनि जो मीलाद अचे थो हेॾे वरी हुननि जो जलसो थिए थो ओॾे न यकदर बगीर व महकुम बगीर मुजद्दिद अल-फिसानी तो फरमाए हिक दर वठ मजबूती सां वठ या सब दर भञ उहो रस्तो वठ जेको हसनैन जे नाने जे दर ते पहुचाइण वारो आहे असांखे मुस्तफा दर खपे ॿियूं वाटूं न खपनि ॿिया रस्ता न खपनि ओ मोरे जा मुस्लमानो पंहिंजा अक़ीदा मज़बूत कयो हींअर अहिड़ी फिज़ा हली आहे जेका अक़ीदनि खे बिगाड़े रही आहे मुस्लमाननि जा अक़ीदा ख़राब करे रही आहे ऐं अलाए छा थी वियो असांजे अहले इल्म माण्हुनि खे रुॻी फितने जी ॻाल्हि रुॻी फसाद जी ॻाल्हि तव्हां होशियार थियो तव्हां अकुल धाॻो रस्तो उहो वठणो आहे जेको नबी जी मोहबत वारो आहे चओ जेको नबी जी आख़िरी ॻाल्हियूं तवजो सां ॿुधो मुंहिंजे नबी जो दर छॾे ॿिए पासे न आहे वञणो सुन्नत वारो अक़ीदो सम्झो था अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो हिकिड़ो मौलवी पियो चवे असां सच्चा शिया त असां न बाबा असां न सच्चा न कूड़ा असां सुन्नी अहले सुन्नत व जमात वारा आहियूं नथा जो सुभान अल्लाह असांखे न को ॿियो दर वणे थो न असां दर वरितो आहे असां सुन्नी आहियूं असांजो अबो सुन्नी आहे असांजी अम्मा सुन्नी आहे इंशाअल्लाह असां बि सुन्नी आहियूं असांजा बच्चा बि सुन्नी आहिनि जीअंदासीं बि सुन्नी थी मरंदासीं बि सुन्नी थी इंशाअल्लाह क़यामत में उथंदासीं त सुन्नी थी इंशाअल्लाह
इंशाअल्लाह असांखे ॿिया तरह नथा वणनि बदअकीदत जे पोयां न वञो साईं छा कयूं हे बि त अहल बैत जी ॻाल्हि था कनि हेॾे वेंदासीं साईं छा कयूं हे अबू बकर जो नालो था वठनि पुट जेॾी महिल शिकारी शिकार कंदो आहे त दाणो विझंदो आहे त नकली कबूतर ठाहे रखंदो आहे पखी ठाहे रखंदो आहे ॾिठो पखियुनि जे शिकारियुनि खे नकली उॾो ठाहे रखंदा आहिनि जीअं ॿिया पखी उॾामीअ ते वेहनि त हुनखे झाड़ में विझी वञनि हे अहल बैतन जो ज़िक्र करे या असहाबनि जो हिकिड़ी जमात ज़िक्र करे असांखे मुंझाए थी पंहिंजा अक़ीदा न छॾियो पंहिंजे अक़ीदे तां न फिरो साईं ने फरमायो हबीबन करीमन त उहो माण्हू जन्नत में वेंदो जेको उन रस्ते ते हले मां अन अलैहि व असहाबी जे रस्ते ते मां मोहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा असहाबी आहिनि वरी जो सुभान अल्लाह असांखे ॿिया रस्ता नथा वणनि ॿिया दर नथा वणनि मोरे वारो अॼु वाइदो कयो त सुन्नी आहियूं सुन्नी थी जीअंदासीं इंशाअल्लाह जे ॻाल्हि वणे थी त हथ मथे खणी जो सुन्नी थी मरंदासीं इंशाअल्लाह असांखे ॿियो दर न खपे असां या रसूल अल्लाह जे झंडे हेठां आहियूं हा यार आओ भाउ इंशाअल्लाह जे या रसूल अल्लाह चयो उन जो बेड़ो पार जे या रसूल अल्लाह चयो तेजो बेड़ो पार कबूल आहे इहा ॻाल्हि वणे थी इहा ॻाल्हि पोइ मुंहिंजे महबूब जो दर वठो पंहिंजो इस्लाह कयो सही रस्ते ते हलो सुठी वाट वठो बुराई ते न हलो साईं करीमन फरमायो मेराज वारी रात मूं ॾिठो जहन्नम जी बाहि ते हिकिड़ा माण्हू हुया जंहिंजा पेट ईअं घरनि जहिड़ा कमरनि जहिड़ा वॾा हुया उन्हनि जा पेट शीशे वांगुरु नज़र पियो अचे उन्हनि जे पेटनि में उठ जहिड़ा वॾा नांग भलाऊं बिच्छू उन्हनि खे ॾंगियुनि पिया रड़ियूं पिया कनि दाहूं पिया कनि मूं पुछा कि इहे केरु माण्हू आहिनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह हे उहे माण्हू जेके व्याज वठंदा हुया केरु हुया जेके व्याज वठंदा हुया वञ मोरे जे बाज़ार में दर दर ते व्याजी वेठो आहे दुकान दुकान ते व्याजी वेठो आहे व्याज जो हिकिड़ो रुपयो घटि में घटि हबीबन फरमायो 70 दर्जा आहिनि व्याज जा गुनाह अज़ाब जा घटि में घटि दर्जो इहो आहे जो को माण्हू काबे में पंहिंजी माउ सां ज़िना करे रुपयो व्याज जो एॾो वॾो गुनाह हो नबी साईं फरमायो मूं हिकिड़ा माण्हू ॾिठा जंहिंजा मथा वॾा हुया जहन्नम जा मलाइक उन्हनि जे मथनि ते ज़ोर सां गुर्द पिया हणनि उन्हनि जा मथा फाटी पिया पवनि मूं चयो केरु माण्हू आहिनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह उहे माण्हू आहिनि जेके निमाज़ जे टाइम ते जंहिंजा मथा ॻरा थी वेंदा निमाज़ जो टाइम थिए त वरी घर में सुठा पिया कचहरी में वेठा बदकारी वारे रस्ते ते वेठा आहिनि हबीब करीम फरमायो जेको निमाज़ ते नथो वञे मन तरक सलात फ़क़द कफ़र जे निमाज़ छॾे ॾिनी उन ॼण खे कुफ़र कयो अदा लाउडो वारा ख़ुदा जो वास्ते जी आख़िरी ॻाल्हि आहे हबीब अल्लाह क़ुरान दो फरमाए अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन निमाज़ क़ाइम कयो ऐं मुशरिक न ठहियो मुस्लमान तो मुस्लमान सदाईं निमाज़ नथो पढ़ी नबी साईं फरमायो जेको हिकिड़ी निमाज़ ॼाणी छॾे ॾे उनखे 4000 साल जहन्नम जी बाहि में जलायो वेंदो नबी साईं फरमायो जॾहिं बेनिमाज़ी ज़मीन ते हलंदो आहे तारिकुल जमात मलऊन जमात निमाज़ छॾण वारे ते अल्लाह लानत कई आहे तारिकुल जमात यंजुरु इला समाई यलनहु आसमान और बेनमाज़ी ते लानत कंदो आहे ज़मीन ते हलंदो आहे व यमशी अलल अर्द तलानुहु ज़मीन ते हलंदो आहे त ज़मीन उन ते लानत कंदी आहे ख़ुदा जी का मार पवे निमाज़ छो नथो पढ़े केतिरी निमाज़ क़ज़ा करे वेठो अॼु वाइदो कर त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं पढ़ंदो कि न कोन पढ़ंदो ऐं हबीब करीम फरमायो उहो माण्हू जेको ज़कात नथो ॾे मूं जहन्नम जी बाहि में ॾिठो हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुया जंहिंजे पेटनि ते वज़न रखिया पिया वञनि जंहिंजे पुठियुनि ते बाहि थी वञे हेठां पाए मथां पाए सॼे पाए खॿे पाए रड़ियूं पिया कनि दाहूं पिया कनि अहिड़ो अज़ाब जहन्नम में ॿिए कंहिंखे न हुयो मूं पुछा कि केरु माण्हू आहिनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह जेके पंहिंजे मालनि मां ज़कात न ॾींदा आहिनि इहो अज़ाब कयो ओ अदा
खैरात करण वारो थी, नमाज पढ़ण वारो थी, बदकिरदारी खां बच। साईं जन फरमायो हिकड़ा माण्हू ठामू मथे तबके में जहन्नमी औरतूं हुयूं, ज़ानिया औरतूं, उन्हनि जी शर्मगाह मां गंदगी पई निकिरे, पूई पियो निकिरे, रत पियो निकिरे। हेठे तबके में हिकड़ा माण्हू हुया अज़ाब में, उहो जहन्नम जो गंद पूई उन्हनि जे वात ते थी पवे। मूं पुछां थी केरु माण्हू हिन? अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हे उहे माण्हू हिन जेके शराब पीअंदा हुया। सुभान अल्लाह, चोला हौल वाला चो। एॾो वॾो अज़ाब अल्लाह जो। ओ मिठा इन अज़ाबनि खां बचण चाहीं थो त माफ़ी वठ। अॼु तौबह ताइब थी, रब जे दर ते मोट कर। अॼु सैयदनि खे गवाह बनाए अल्लाह खे चओ खुदा जेका बाक़ी ज़िंदगी आहे असां तुंहिंजी बेफ़रमानी खां मुंहुं मोड़े उहो कमु कंदासीं जंहिंमें तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी। क़बूल आहे इहा ॻाल्हि। आख़िर में हिकिड़ी टाइम ते हिनखे यादि आयो, आवाज़ बंदि कर, हिनखे थोरी देरि बंदि करीस, बंदि कर, हिनखे बंदि कर हिनखे। तव्हांखे हिकिड़ी दावत अर्ज़ रखां थो, आवाज़ अचे थो मुंहिंजो?